सिंध में तूफ़ानी वसकारनि दौरान अॼु वधीक 16 ॼणा फ़ौत ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण वारनि वाक़िअनि दौरान फ़ौत थियलनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल आहिनि, जॾहिं त केतिरनि ई शहरनि में कचा पका घर ड्रही पट पइजी विया आहिनि। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि रोहड़ीअ में बरसाति सबबि केतिरनि ई घरनि ऐं दुकान ड्रही पट पइजी विया आहिनि। 3 ॼणा फ़ौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। बरसाति सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीहजी वियो, रहवासी सख़्त तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया। बरसाती पाणी निकाल न थियण ते ॿेड़ी चौक वासियुनि पारां सूबाई वज़ीर नासिर शाह जे बंगले आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सखर जे न्यू पिंड में बरसाति दौरान घर जी छिति किरण सबबि शुमाइला नाले औरत ऐं माइक्रो कॉलोनीअ में घर जी छिति किरण सबबि मसमात साहिबा दॿिजी फ़ौत थी वई। जमाल शाह भरिसां ॻोठ रज़ा मोहम्मद राहू जे रहवासी 4 सालनि जो नींगर ज़ुहैब वल्द साहड़ राहू बरसाती पाणीअ में ॿुॾी फ़ौत थी वियो। शहदाद कोट वेझो ॻोठ कंबराणीअ जे घमल ब्रोही पाड़े में बरसाति सबबि मोहम्मद यूसुफ ब्रोहीअ जे घर जी छिति किरी पई, जंहिं सबबि 55 वरनि जी औरत मसमात उमीदा ब्रोही मलबे हेठां अची फ़ौत थी वई, जॾहिं त मोहम्मद यूसुफ ब्रोही संदसि 2 धीअरूं 18 वरनि जी कमरुल निसा ब्रोही ऐं 20 वरनि जी सानिया ब्रोही सख़्त ज़ख़्मी थी पयूं। वारस ॾिनो माछी वेझो ॻोठ घर पंहिंजा में घर जी छिति किरण सबबि 3 औरतुनि समेत 7 ॼणा दॿिजी ज़ख़्मी थी पिया। 60 मेल वेझो बरसाति दौरान केतिरा ई घर किरी पिया। पीरसन मोहम्मद बचल रिंद फ़ौत ऐं मसमात शहज़ादी ज़ख़्मी थी पई। कुबो सईद ख़ान वेझो घर जी छिति किरण सबबि मसमात साइमा ब्रोही फ़ौत, जमीला ऐं गुल हसन ब्रोही ज़ख़्मी थी पिया आहिनि। लखी ग़ुलाम शाह जे आकिल कॉलोनीअ में भिति किरण सबबि नौजवान मोहम्मद यूसुफ सुमरो दॿिजी फ़ौत ऐं अहसान सुमरो ज़ख़्मी थी पियो आहे। गड़ी खैरू जे हैदर शाह पाड़े में इमरान अली सियाल जे घर जी छिति किरी पई। 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कंदकोट ऐं उन जे भरपासे में तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। पोखियल सारियल फ़सुल ॿुॾी तबाह थी वियो। कंदकोट, तंगवाणी, करमपुर, गौसपुर, रिसालदार, ड्रहो हेबत, दड़ी, भिटाई कॉलोनी ऐं मलहीर समेत केतिरनि ई इलाइक़नि में सवें घर किरी पिया। घर किरण ऐं मुख़्तलिफ़ वाक़िअनि सबबि 6 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त 25 खां मथे माण्हू ज़ख़्मी थी पिया। कंबर, मेहड़, फरीदाबाद, लाड़काणो, गंबड़, चरवार, कंडियारो, पखो, भरियासिटी, शिकारपुर, खानवाड़, रावंती में बरसाति जारी आहे। पीर जो ॻोठ दरिया ख़ान मरी, कोट लालू, ॾहरकी, फैज़गंज, कशमोर, आदलपुर में बि बरसाति जारी आहे। ठारूशा ऐं भरपासे बरसाति जारी। 70 खां वधीक घर ऐं दुकान ड्रही पट पइजी विया। इस्पताल ऐं थाणो बि ॿुॾी विया। मेहड़, गढ़ी खैरू ऐं कक्कड़ में बरसाति सबबि सवें घर ड्रही पट पइजी विया। खेबर वेझो यूसी फ़कीर नूर होथियाणी जे ॻोठ वलीदाद साहिवाल में ग़रीबनि जा कखावां कचा पका घर पट पइजी विया। वधीक घरनि ऐं भितियुनि जे किरण जो सिलसिलो जारी आहे। रहवासियुनि यूसुफ मरी, हबीबुल्ला मरी, अल्लाह बचायो साहूवाल ऐं ॿियनि जो चवणु आहे त हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, संदन वाहिर कई वञे। जरवार ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल 4 ॾींहनि खां वक़्फ़े सां हलंदड़ बरसाति तबाही मचाए छॾी। ॻोठ शकल ख़ान बोज़दार में तेज़ बरसाति सबबि 2 पोरिहतनि जा घर ड्रही पट पइजी विया। जानी नुक़सान न थियो। गेरेलो जो ॻोठ मोहम्मद ख़ान मशोरीअ में मिसकीन मोहम्मद अयूब मशोरीअ जो घर तूफ़ानी बरसातुनि सबबि किरी पट पइजी वियो। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। दरिया ख़ान मरी वेझो ॻोठ हाजी जलाल लाशारी, ॻोठ अता मोहम्मद लाशारी, हाजी उर्स लाशारी ऐं ॿियनि ॻोठनि में 200 खां मथे घर किरी पिया ऐं घरनि में 7 खां 8 फुट बरसाती पाणी हुजण करे माण्हू अध खां मथे सामान न कढी सघिया, जॾहिं त संदन फ़सुल बि ॿुॾी तबाह थी विया आहिनि।